औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। लर्निंग विद एनएमएस ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था। सिंधी ग्रामर इल्मी उर्दूअ शाइरीअ जूं सनफ़ूं ऐं शाख़ूं। अॼु जेके पाण पढ़ंदासीं उहे ॿ शाख़ूं आहिनि, क़सीदा ऐं बैत। क़सीदा क़सीदा लफ़्ज़ अरबी ॿोलीअ जे लफ़्ज़ क़सद मां निकितल आहे, जंहिंजी माना आहे कंहिं तरफ़ या शइ ॾांहुं ध्यानु ॾियणु। इस्तिलाही माना मूजिबि उहो शाइरीअ जो क़िस्म जंहिंमें कंहिं शइ ज़िंदा माण्हूअ बाबति तारीफ़ या हिजू कयल हुजे। हिजू माना गिला। क़सीदे में घटि 12 खां मथे बैत हुजनि ऐं घणे में घणा 100 सवा बैत हुजनि। मज़मून जे लिहाज़ खां क़सीदे में कंहिं जी तारीफ़ हिजू यानी गिला कई वेंदी आहे। उन खां सवाइ नसीहत ऐं हिदायत जूं ॻाल्हियूं ऐं बहार जो ज़िक्र बि आंदो वेंदो आहे। क़सीदे खे चइनि क़िस्मनि में विरिहायो वियो आहे। पहिरियों आहे बहारिया, ॿियो आहे वरहिया, टियों आहे हालिया, चोथों आहे फ़ख़्रिया। क़सीदे खे पढ़ियोसीं, हाणे पढ़ंदासीं बैत ऐं ॾोहीड़ो। बैत या ॾोहीड़ो सिंधी शाइरीअ जी उहा सनफ़ आहे जंहिंमें थोरनि लफ़्ज़नि में का बि ॻाल्हि, को बि मक़सदु, को बि मफ़हूम आसानीअ सां सुधो सऊं या शराती अलामती में तमसीली अंदाज़ में बयानु करे सघिजे। बैत सिंधी शाइरीअ जी क़दीम सनफ़ आहे। हिन सनफ़ जी फ़नी सिटा हिंदी शाइरी जे इल्म छंद विद्या सां मुताबिक़त रखे थी। हिन में घटि 2 सीटूं थींदियूं आहिनि, वधि में वधि केतिरियूं बि सीटूं आणे सघिजनि थियूं। 2 सीटुनि वारे बैत में जेकॾहिं काफ़ियो 2 सीटुनि जे पोयां अचे त उनखे हिंदी छंद विद्या मूजिबि दूहो, ऐं जेकॾहिं काफ़ियो 2 सीटुनि जे विच में अचे त उनखे सोरठो चइबो आहे। पर किन शाइरनि दूहा सोरठा मेल वारा बैत बि चया आहिनि, यानी 1 सीट दोहे वारी त 2 सीट सोरठे वारी रखी आहे। मतिलबु त कंहिं सीट में काफ़ियो पोयां रखियो अथनि त वरी उन ई बैत जी 2 सीट में काफ़ियो विच में रखियो अथनि। उमेद आहे त तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो। अहिड़ियूं ॿियूं सनफ़ूं ऐं शाख़ूं ॾिसण में ऐं सिखण में मिलंदियूं। ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल। सब्सक्राइब कयो असांजो यूट्यूब चैनल लर्निंग विद एनएमएस। कमेंट्स, लाइक, शेयर ज़रूरु कंदा।